सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अस्सलाम वालेकुम वडा। वालेकुम अस्सलाम। सुमर वे हो? सुमर कर खबर थियो छाए? वडा खबर सुठी ना आहे। छो? अगर थियो छाए? अकबर खे गोली लगी आहे, सीरियस हालत में आहे। उनखे राति अस्पताल में दाख़िल कयो अथनि। वॾा अकबर सां मुंहुं मारी तव्हांजी थी, पोइ भला उनखे गोली कंहिं हूंदी? वाहिद पक समझ तो मूंखे फासाइण जे लाइ इन्हनि इहो ड्रामो रचायो आहे। भले ड्रामा ठाहियो ड्रामा। वडा जेकॾहिं केस में नालो असांजो ॾियनि था न त पोइ इहो ड्रामो ई हूंदो। अड़े ओ सूमर कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? तूं छा थो सम्झे? ॿिए कंहिंजो नालो ॾींदा? मुंहिंजो नालो ॾींदा, मुंहिंजो शेर अली जो। ऐं FIR बि ॾिसजांइ मुंहिंजे मथां दाख़िल कराईंदा। मुंहिंजो जेल खां ॿाहिरि अचणु ऐं पंहिंजो ताक़त ईअं ठठ सां वेहणु न इन सिजावल खां तो बर्दाश्त थिए, न वरी न नवाब खान खां। अकबर हिते आयो हो न, मूं हुनखे ठीक ठाक बेइज़्ज़तो करे हितो रवानो कयो। हाणे मूंखे इहो तूं ॿुधाए, इन सिजावल खे कावड़ कोन हूंदी? हाणे जॾहिं मूंसां सौ सिधो विढ़ी नथा सघनि, वर वकड़ ॾेई, छो त गंतरियूं हणण वारा आहिनि न, गंतरी बाज़। पोइ हाणे मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिश था कनि। ॿियो कंदा बि छा? वॾा जेकॾहिं ॿीहर हो तव्हांखे 7-8 साल सज़ा ॾियारण में कामयाब थी था वञनि त पोइ? हर चक्कर या हर भेरे मां उन्हनि जे चालुनि में न ईंदुसि। इन सिजावल जो ऐं इन नवाब खान जो सुतती आऊं बिलो कयां थो। सुत ॾिसजांइ, जेकॾहिं हू मूं ख़िलाफ़ साज़िशूं कंदा, मां माठ करे वेही रहंदुसि? कतई न, छो त मुंहिंजो नालो बि शेर अली आहे। शेर अली सिधो माण्हू आहे, सिधो विढ़ंदो आहे। हिननि वांगुरु ईअं गंतरियूं हणी वर वकड़ ॾेई चोरी कुते वारो चक न हणंदो आहे। 100 गिदड़ मिली करे बि इन शेर अलीअ सां मुहाॾो नथा अटकाए सघनि। इकबाल साहब रात 12-1 बजे धारे मुझे गोठ में शेर अली ऐं संदसि माण्हुनि खे नासवण पियो। उन्हनि जे मुंहिंजे हमरा अकबर सां मुंहमारी बि थी। ओॾी महिल त हू हलिया विया। वरी राति जो पोएं पहर में अची मुंहिंजे गोठ ते हमिलो करे फायरिंग कयूं। उन्हनि जी गोली में मुंहिंजो हमला। अकबर ज़ख़्मी थी वियो। सिजावल खान, तव्हांखे इहा पका आहे त इहो कमु शेर अली जो आहे? मता ईअं हुजे जो इन मौक़े जो कंहिं ॿिए दुश्मन फ़ाइदो वरितो हुजे। सूदर साहब पहिरियां चकर त कोन थियो, हिन खां पहिरियां बि 2 चकर ईअं थी चुकियो आहे। हिकिड़ी बि ॻाल्हि आहे त अधु राति जो मां पाण शेर अली खे धिके पंहिंजे ॻोठ मां कढियो। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त पोइ तव्हां शेर अली जे मथां FIR दाख़िल छो नथा करायो? सूदर साहब मां पंहिंजे हमराहनि जो शेर अली सां पाण पलान कंदुसि। बाक़ी NC कटराए मां शेर अली खे ॼाण ॾियणु थो चाहियां। थोरो होशियार थी, मता ईअं न सोचे त सिजावल खान बिना ॿुधाइण जी कड़को कयो ऐं मां पाण संभाले न सघुसि। इन जा त मां टीयर गार्ड उथारींदुसि। छा सिजावल खान, तव्हां कानून खे पंहिंजे हथ में खणंदो? सूदर साहब कहिड़े कानून जी ॻाल्हि?
इन मुक़दस कानून जी जंहिंखे तव्हां जहिड़े कुझु मां ढकनि ते खपाए छॾियो उनजी ॻाल्हि थी मां तव्हां सां बहस करणु नथो चाहियां सिजावल ख़ान। तव्हां ॿुधायो त करिणो छा आहे? सूबेदार साहब तव्हां सिर्फ़ु रुॻो हीअं कयो जो एनसी कटे शेर अली खे गिरफ़्तार करे लाख कयो या उनखे पका तौर ते बंदो ज़ोर पोइ वरी कंहिं चङे मथे ते थोरो करे तव्हांखे छॾे ॾियो बाक़ी हिसाब पोइ हुन सां मां पाण सिधा कंदुसि। हिकिड़ो मुंहिंजो तोसां फ़ाइदो आहे सूबेदार, इहो तुंहिंजे लाक़ब मां निकिरण खां पोइ घर न वेंदो सिधो अस्पताल मोकिलियोसांसि। इहो सिजावल ख़ान जो वाइदो आहे तोसां। मां खणा हिकिड़ी सीधी सीधी ॻाल्हि ॿुधा त मां तुंहिंजो छा थियां? तो मुझे सालो मां तुझो भेड़ी को ये तुझी भेड़ बेगुल वकील छा में मां वकील आहियां? ॾींहं राति तव्हांजा सिरुनि सां मथो थी चिथिया न जो मां वकील आहियां। चेड़ायो न मूंखे वधीक चेड़ायो न। न बेगुल मुझी तू बेगुल जान नहीं, तू मुझो आ नहीं, तू मुझो शान नहीं, तू पथियारो पा नहीं। मां तोखे वात में विझी चमाले चमाले ॻाढ़ियूं गिगू ॻाईंदो वठां माण्हू चवंदा अलाए केरा आहे आहे वारी ॻाल्हि त उते ई छुटी वरी तव्हां पंहिंजे पैसे में जुटिजी वियो। तो वारी ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि हुई मांखे सम्झ में कोन आई। भला जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि रहियल आहे त ॿुधा त कहिड़ी ॻाल्हि आहे? रहियल आहे न ॻाल्हि। हा त पोइ पूरी कर न, चुप करे छो वेठो ई? मसइलो इहो आहे त मां तोखां पुछणु पियो चाहियां त तूं मुंहिंजे लाइ छा थो करे सघीं? हा मां तुंहिंजे लाइ अलाए छा छा करे सघां थो। मिसाल मां 2 टकड़ियूं मारियूं खाईंदो आहियां न, तूं जे करे मां 4 टकड़ियूं खाई सघां थो। तूं जे करे मां समुंड जे कपर ते बीही सॼी दुनिया खे ॾिसंदो कहिड़ा माण्हू आया कहिड़ा माण्हू विया। तूं जे करे चरिया मां 8 भेड़ बदियूं मारे वात सां इहे विछाए सघां थो। तूं जे करे मां नसवार हमरा खां खसे नाली मोछड़े सघां थो। तूं जे करे मां कुझु बि करे सघां थो। मां तुंहिंजे लाइ छा छा करे सघां थो? बस ब्रेक ते पेर ॾे। मां तोखे एतिरी तकलीफ़ वारा कम कोन ॾसींदुसि। सफ़ा सोलो कम मूंसां गॾिजी लीमे जे घर त हल। बचो ॻाल्हि बहितरी यार सवेल कॾी आहे न उठ मुंहिंजा साला त हलूं। तरसो हिकिड़ो मिंट अदा बचल जा दीवाना तू मुंहिंजे मखण खे काॾे तो वठी वञे? वॾो को मसइलो कोन्हे अदी। नवाब खान लीमे जे दर ते हथियारनि सां माण्हू बीहारे छॾिया कंहिंखे अचण वञण न था ॾियनि। मां चयो त तूं भला वेही न। तूं डायलॉग पूरो कर। न तोखे हलणो आहे न, तूं वेही छो रही? तूं पंहिंजा लफ़्ज़ त पूरा कर ॿार त वई उहो पूरो थी वियो। तोखे मूंसां गॾिजी लीमे ॾे हलणो हो न, हल न। न यार मां बीमार हां, मुंहिंजे गोॾनि में खंघि आहे, मुंहिंजे निरण में लेस आहे, मुंहिंजे मथे में ज़ुकाम आहे, मुंहिंजे हथनि में गिठड़ियूं आहिनि, मुंहिंजे टंगुनि में छाला आहिनि, मुंहिंजे वात में फुलकड़ा आहिनि, मुंहिंजे जेल में सूर आहे, मूंखे पुठे में फुरड़ी निकिती आहे हेॾी हेॾी अलाए कॾहिं करंदी। मां हलण जो आया ई कोन को कया त कया छा केॾे वञा था बढ़िया सीन आहे। बस मकण बस बहाना छो थो करे? सिधो सो चएसि न त मां तुंहिंजे इश्क जी आवीअ में पचण नथो चाहियां। वञी पाण मुंहुं ॾे नवाब खान जा गार्ड ॼाणनि त तूं पाण ॼाणे। इहा ॻाल्हि नवाब खान खे पहिरियां करणी हुई। ये गार्ड अॻ में बीहारिया न त इहा तुंहिंजी लूस पहिरियां ई ख़तम थी वञे हा न इहे इछकड़ा शुरू करे हा तूं। ओ बाक़ी तव्हां मुंहिंजे कम कहिड़े था आहियो? खाली सुखनि जा साथी हो। दुख ॾिसो था त भॼी था वञो। हलो खणो सामान निकिरो मुंहिंजे घर मां। खाली कयो घर मां चवां थो खाली कयो घर। छो निकिरां हिन घर मां? छो खणा सामान? जेतिरो तुंहिंजो हक़ आहे ओतिरो ई मुंहिंजो हक़ आहे हिन घर में। मां वञां थी वञी कोर्ट में वञी केस थी कयां त मुंहिंजे 3 लखनि जो सोन बि खाई विया आहिनि ऐं मुंहिंजी ज़मीन बि ॻारे खपाए खाई विया आहिनि। तव्हां ते मां कूड़ बलूल हणी अञा ॿिया बि केस विझंदमि। इहो मूं कॾहिं कयो? मूंखे त ख़बर ई कान्हे का त मूं ईअं बि कयो आहे। ख़बर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांखे शर्म नथो अचे? नियाणीअ जो सोन खाधो अथव, हुनजा कागज़ खाधा अथव, हुनजो सामान खाधो अथव, तव्हांजे पीउ मथां ई आहे। आयो ई तव्हां चोर। तव्हां ॿोहारे में मूंखे चोर ठाहींदा न चओ। हाणे मां ज़ाल जे पासे आहे, मुंहिंजी ज़ाल चयो आहे माने हक़ हूंदो। एॾी बेवाज़बी कयां ॾियारी सां कोठियूं अथव पथरनि अथव आहे। ख़बर नथी पवे त सिजावल ख़ान जे ॻोठ जे मथां हमलो कंहिं करायो आहे। मेरे साम्हूं वञण खां पोइ ख़बर पवंदी। सिजावल ख़ान सां मिलणो आहे। अकबर बि ज़ख़्मी आहे, उनखे अस्पताल में ॾिसणो आहे।
सिजाउल खान कम जो माण्हू आहे। वो महल जो कुथल ना है। को असां छो महल मां घुसूं? तव्हां थी अचो ऐं पोइ अची असांखे हाल अहवाल ॾियो। हल बख्शल असां थी अचूं था। किथे सिजावल खान जे हमरा के जख्मी करण में तुंहिंजा हथ न आहिनि? चाचा साईं मां जेको बि कमु कंदो आहियां त पहिरियों तव्हां खां पुछंदो आहियां। मूंखे नथो लॻे त तूं हर कम बाबा जी सलाह सां कंदो हुजी। सोच तोखे पुराणी कावड़ मुंहिंजे मथां बीठल आहे, उन जे करे तूं मूं मथां भरोसो नथी करी। तूं राणी जी ॻाल्हि दिलि में न कर। तूं रुगो मूंखे एतिरो ॿुधा, सिजावल जे माण्हू खे केरु थो ज़ख्मी करे सघे? चाचा साईं नवाब खान ऐं सिजावल जे विच में ठाव थी चुको आहे, त पोइ ज़ाहिर आहे त नवाब खान इहो हमिलो नथो कराए सघे। वो मीर बुलंद सां कॾहिं झगड़ो न कंदो? हा चाचा साईं, बाक़ी रहे थो इहो शेर अली। हा, शेर अली जो थोरो दिमाग़ ख़राब आहे। थोरो न चाचा साईं, पर शेर अली जो मुकमल दिमाग़ ख़राब थी चुको आहे। हू सिजावल खां पंहिंजो पुराणो प्लान करणु चाहे थो। ईअं बि थी सघे थो। पक सम्झो चाचा साईं त इहो कमु आहे ई शेर अलीअ जो। शाम ताईं इहा ख़बर पइजी वेंदी। तव्हां परायनि फॾनि खां परे रहो, पंहिंजे लाइ सोचो, पंहिंजे लाइ। पंहिंजे बचाव लाइ त सोचूं पिया न सोट, काथे ॿियनि जे फॾे में असां न हथी काथी वञे। वक़्त तुंहिंजी दुआ खपे, जेके न असांखे हथी को कंदा किथे पाण न हथी काथी वञनि। अदी मां थोड़ा ॿाहिरां थी अचां थी। मता छोरी, मता पेर घर खां ॿाहिरि रखियो अथई। तूं असां मथां हुकुम न हलाईंदो पर। हुकुम मां कोन थो हलायां, नवाब खान जो आर्डर आहे, नवाब खान जो। मुआ न असां तुंहिंजे आर्डर खे मञींदासीं न नवाब खान जे हुकुम खे। असां को केदाणियूं न आहियूं जो राति ॾींहं घर में रहंदासीं। मां वञा थी, ॾिसां थी मूंखे केरु थो रोके। ओ छोरी ॿुधी कोन छा? चवण नथी करी? हली वञे, ख़बर पड़े पवंदई। अंदर हल छोकरी। तूं केरु थींदो आहीं मूंखे रोकण वारो? जो नवाब खान जो हुकुम आ। मां नवाब खान जे हुकुम के नथी मञा। छा कंदे? ओए मूंखे तोसां ज़बरदस्ती करणी पवंदी। लीमा संभाल हिनखे। इहो मूंखे न ॿुधा, मुआरी माई खे सम्झा, माई खे। हींअर मां तव्हांखे सम्झायां थो, ॿीहर घर खां निकिरण जी कोशिश न कजो। नवाब खान जो हुकुम मिलियल आहे त ही मायूं घर खां ॿाहिरि निकिरनि त टंगूं भञी छॾिजां। हाणे ख़बर पयव त हिन घर मां सिर्फ़ लीमो वञी सघे थो। जेको हितां ॿाहिरि वेंदो उन जूं टंगूं भॻल हूंदियूं। मुआ असांजी दाह रब खे आ, उहो तोखे मारे हिसाब वठंदो। तूं कन मों भर, पिटड़ खां सवा तोखे कुझु माइटनि सेखारियो आहे? रुगो पई थी पिटी, कॾहिं दुआ बि कंदी कर। मार का खुदा जी पवई। नवाब खान सुभाणे मूसा वारनि जी हाज़िरी आहे। मूंखे तो मां पूरी उमेद आहे सुभाणे तूं पंहिंजे शाहिदनि जूं शाहिदियूं मटराए छॾींदे। सजल मूं केस त हथ खयो, मथी हाज़िरी थिए मूसा वारा आज़ाद थींदा। मूसा दरिया खान आज़ाद थियनि था। मूसा दरिया खान ऐं मीर खे संभाले तुंहिंजो कमु। अगरि मूंखे उन्हनि जे तरफ़ां कंडो बि लॻो त मां तो तरफ़ां पाईंदुसि। नवाब खान मूसा वारनि जे ॿाहिरि अचण खां पोइ उन्हनि खे बि तव्हांजे साम्हूं विहारे ॻाल्हियूं कंदासीं। ॻाल्हियुनि जी का बि ज़रूरत कोन्हे का, बसि सिर्फ़ु तव्हां उन्हनि खे पले छॾिजो। हू ॼाणनि उन्हनि जा कम। नवाब खान असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ खॾू खोटड़ तॾहिं छॾींदासीं जॾहिं असां हिक ॿिए जे साम्हूं वेही आम्हूं साम्हूं ॻाल्हियूं कंदासीं, दिलनि जा मेर कढंदासीं। जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। बहरहाल मां वरी बि तव्हांखे चवां थो त इन्हनि खे संभालणु तव्हांजो कमु आहे। जेके हू ॻाल्हियुनि में न बि ठहनि था तॾहिं बि इन्हनि शुरवागनि खे लॻाम ॾियणु तव्हांजो कमु आहे। नवाब खान तो हिकिड़ो मूंसां ॿियो बि वाइदो ॿ ॾींहं बि न आहिनि गुज़रिया ऐं तूं औरतुनि जो अहवाल वठण जे लाइ हिते पहुतो आहे। नवाब खान औरतुनि जो त हाल वाल वठण मां आयो ई मां तोखे तुंहिंजो वाइदो यादि ॾियां। वाइदे खिलाफ़ी न थींदी।
मूंखे पंहिंजा समूरा वाइदा यादि आहिनि। हा सजावल, राति तुम्हारे ॻोठ में ठकाठकी हुई, ख़ैर हुयो न? मखण यार मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। अरे मुंहिंजा साला सालू, असां पाण पिनी खाऊं, असां कहिड़ी मदद तुंहिंजी करे था सघूं, ॿुधा आहे? पिनी थो त अलाह अञा पिनाईंदी, पर मूंखे ॿी मदद जी ज़रूरत आहे। अदा ॻाल्हि त ॿुधो, बाक़ी तूं मखण खे मलाखड़ी मिलाईंदे छा? आदी मुंहिंजे बचुल जे मथां पहिरा लॻी विया आहिनि, कोटन में वेचारी कैद थी वई आहे। बचुल मारवी आहे छा जो हुनखे कोटन में कैद करे छॾियो अथनि? मखण हर दौर में मारवियूं पैदा थींदियूं आहिनि, इहा ख़बर आशिकनि खे हूंदी, पर तूं अञा ॿार आहीं, पिणहे खे मोकिल, उहो मूंसां ॻाल्हाए। अदा तूं इहा थाप असांजे साम्हूं न कंदो कर, सुठो त इन में थई। अदी मां थाप कोन थो कयां, मूंखे तव्हांजे मदद जी ज़रूरत आहे। पुठा सालू, असां तुंहिंजी कहिड़ी मदद करे था सघूं आहे? लीमे जे दर ते जेके घाट बीठा आहिनि उन्हनि खे पादर हणी भॼाइणो आहे। जीअं हू दर छॾे भॼी वञनि त मां पंहिंजी बचुल सां मुलाक़ात कयां। इहो तोखे बि कुटराईंदुई मखण, मता तूं अधे सालूअ जे चवण ते वयो आहीं। बिल्कुल, मां छा कयां, मजबूरी आहे। सालू मुंहिंजो प्यारो सालो आहे, हिन जी मदद करणु मुंहिंजे फर्ज़ आहे, मुंहिंजे पीरनि जे कर्ज़ आहे, उहा करणी पवंदी। जेकॾहिं तूं मुंहिंजी मदद करींदो न त तोखे मां होटल ते फुल मुर्गी कढ़ाई खाराईंदुसि। होटल ते फुल मुर्गी कढ़ाई? वो तो मुझे की तुझी मदद करो, पर वो बाबू बेचारो दुनिया छड़े हो, वो की मदद करो, उन्हें पारा मां तुझी मदद करो सो। वारो कर, उठ उठ त हली बचुल सां मुलाक़ात ली करा, बाऊ मदद कर। पियो पियो, 5 पाईअ में हिकड़ी सलाह थी ॾियांव त न वञो, पर जेकॾहिं नथा मुड़ो त हली वञो। जेकॾहिं वींदव न त ॿई ॾाढा मोचड़ा खाईंदव, पटन जा पैसा बि कोन्हनि मूं वटि, न दवा जा। फिलहाल मां वेठो आहियां हिते, भली पोइ हे मोचड़ा खाई मोटे, पोइ मां हिनखे सेका बेका कंदुसि। मुर्गी फिराई केर खाईंदो ने भाउ? मुर्गी फिराई? हलूं था, मोचड़े जो खेर आहे, पादर आयो हुयो, वरी वींदो हुयो। इहा ॻाल्हि कई त माना थी वियो छा? उथी वारो कर। हा हल हां जी त दुश्मन आहिनि। न मुड़सू मोचड़े ज़रूर खासू। हा खाने की ॻाल्हि त ॿुधाए, छा तो हींअर खां ई मुंहिंजे ख़िलाफ़ खॾू कोटण शुरू न आहिनि? मता तूं हिन बहाम में हुजी, मां तुंहिंजे लाइ खॾू खोटींदो थो वठां ऐं कमु को ॿियो करे वियो हुजे। खाना तूं एनसी त शेर अली ख़िलाफ़ कटराए छॾी आहे। पोइ पक सम्झ त इहो कमु बि शेर अली जो थियल आहे, छाकाणि त शेर अली खां तुंहिंजो ऐं मुंहिंजो हज़म कोन थो थिए। खान तोड़े जो मूं केस खणी शेर अली जे मथां दाख़िल करायो आहे, पर तो मथां शक अञा मुंहिंजो ख़तम न आहे। सजावल वॾो पलीत आहे। नाव खान जेकॾहिं मां नियत जो पलीत हुजां हा न त इहा शक वारी ॻाल्हि तोसां कयां ई कोन, उल्टो तुंहिंजे लाइ खॾूं पियो खोटिया। पर मूंखां इहो नाहे पुॼंदो नवाब खान, हथ मिलायो आहे त कॾहिं बि मुनाफ़िक़त न कंदुसि। हा नवाब खान, बाक़ी जेकॾहिं सबूत मिलिया त सिधो झेड़ो कंदुसि। अजायो बामन में न पओ, तू शेर अली जो रसो सोड़ो कर, उनखे अगर छूट मिली न तुंहिंजे लाइ बि मसला पैदा कंदो ऐं मुंहिंजे लाइ बि मसला पैदा कंदो। शेर अली खे त मां मुंहुं ॾेई वियुसि नवाब खान, पर हिन चक्कर वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं बि न कजांइ। जेकॾहिं हिन चक्कर वाइदे ख़िलाफ़ी थी त नवाब खान पक ॼाणजांइ त ज़िंदगी में वरी कॾहिं बि पाण हिकु न थी सघंदासीं। सरकार को सबूत त कोन छॾे आया? ना बाबा साईं, न बाबा साईं, असां पंहिंजो कमु पको करे निकिता हुआसीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ही हिते नासू हणणु छो आयो हुयो? किथे न किथे तव्हां कोताही करे आयो, तॾहिं त हिनखे असां तरफ़ शक थी पियो आहे।
सर शेर अली हिते न आहे, शायदि हुनखे असांजे अचण जी हिते ख़बर पइजी, उन करे हितां भॼी निकितो। सर हाणे छा हुकुम आहे? काॾे वेंदो? फिरी गिरी हिते ईंदो। शेर अली कम सां शहर वियो आहे। केॾी महिल वापसि ईंदो? का बि ख़बर न आहे। शाम ताईं अची वेंदो या राति ताईं हिते रहणो पवंदो असांखे? कंहिंजी चुट ते शेर अली खे गिरफ़्तार करण आया हो? माण्हू मारींदो, दहशत फैलाईंदो, छा असां तव्हांखे छॾे ॾींदासीं? कंहिंजो माण्हू असां मारियो आहे? तव्हां न, शेर अली। जेकॾहिं तव्हांजो नालो हुजे हा त उबता चंगियल हुजो हा, उबता। सर जेकॾहिं हिते वेठा रहियासीं त शेर अली कॾहिं बि कोता करे कोन ईंदो। पोइ छा कजे? सर शेर अली जे ॿियनि ठिकाणनि ते हली छापो था हणूं। हिन महिल असां वञूं था, पर जे शेर अली अचे त हुनखे चइजो त थाणे ते पाण पेश पए, न त हीअ ज़मीन असां उन लाइ तंग करे छॾींदासीं। ऐं भलाई इन्हीअ में अथसि अची पेश पए थाणे ते, छो त मुंहिंजी अख में सूअर जो वार आहे, सूअर जो। छो मीर बीही में तूं छा हिननि खां डिॼी थो छा? मीरा ओ बा आहिनि, ऐं असां चार आहियूं। ॻाल्हि ॿियनि या चइनि जी न आहे सारा, पर मां हिननि सां छेड़ो करणु नथो चाहियां। मीरा तूं भली हुननि सां झेड़ो न कर, पर तूं किथे बि हुनखे अकेलो नज़र आए न, तोखे बख़्श कोन कंदा। सजावल खान जे मथां ज़ोर रखियो आहे ॻाल्हि जो। जेकॾहिं झेड़ो कयोसीं न त भावल ॻाल्हियुनि जे लाइ कॾहिं बि राज़ी कोन थींदो। इन करे असांखे वाट मटाइणी पवंदी। वक़्तु त चयो त हे मुड़ुस माण्हू छेड़ो कंदा, ही त मोतबर रस्तो ई मटाए पिया वञनि। चाचा जेकॾहिं तव्हां मूंसां गॾु न हुजो हा न त ही मूंसां ज़रूर छेड़ो कंदा। तुंहिंजो मक़सदु छा आहे त हू मूंसां छेड़ो करणु नथा चाहिनि? चाचा ही अकेलो ॾिसी असां ते वार कंदा। हिननि खे असांजी ताक़त जी ख़बर आहे। जेकॾहिं असां ॿई गॾु आहियूं न त हू असांजे मथां कॾहिं बि वार न कंदा। चाचा मुंहिंजे मथां न अकेलाई में वार कनि, मां मुंहुं ॾेई वियुसि। ये धक चंपा मां खायो वेठो आहियां, तूं रुगो पंहिंजो ख़्यालु कर। चाचा अखियूं पूरे मां बि कोन थो घुमां। जेकॾहिं ही मुंहिंजे साम्हूं अची आहे न घटि मां बि कोन कंदोसि। बाबा साईं, नवाब खान जी ॻाल्हियुनि में छा था महसूस कयो? छा इहो किथे हुनजो कमु त न आहे न? वाजिद नवाब खान का न का शरारत ज़रूर कंदो, पर हे कमु सिधो सिधो शेर अली जो आहे। बाबा साईं छा था सम्झो त शेर अली हथ ॾींदो या पुलिस खां भॼी वेंदो? सभ खां पहिरियों पंहिंजे सुठनि दोस्तनि ॾे भॼंदो ऐं उन्हनि ते ज़ोर रखंदो, सूबेदार खे कंहिंखां न कंहिंखां चवराईंदो, उन खां पोइ ई हथ ॾींदो। वॾा तव्हांजो सूबेदार मथां ज़ोर आहे ऐं उहो शेर अलीअ सां रिआयत कंदो? सूबेदार ते मूं को बि ज़ोर न आहे रखियो, सिर्फ़ु एतिरो चयो त मां त शेर अली खे गिरफ़्तार कर ऐं पोइ पंहिंजा खीसा गरम कर, पोइ तूं भले हुन मां हथ कढी छॾिजांइ। छो बाबा साईं, तव्हां भला शेर अली खे चालान करणु नथा चाहियो छा? माजिद, दुश्मन वधिजी वियो त पोइ असां दुश्मनी कंहिंसां कंदासीं? हा, इन्हीअ मक़सदु त भलांद जो इरादो रखो था बाबा साईं। भई तव्हां छा था सम्झो? शेर अली असांजे ॻोठ में थो अचे, विढ़े थो असांजे हमराहनि सां, उन्हनि खे ज़ख़्मी करे वापसि हलियो थो वञे। मां हुनखे दौलत शरनाइनि सां वरितंदुसि, सरगत कराईंदो, छॾींदोसांसि? अहिड़ो त शेर अली सां हशर कंदुसि जो हुनजा ॾंद खटा थी वेंदा ऐं ॿीहर सजावल खान जे पाछुले खां बि लहराईंदो। हुनखे इहो ॿुधाइणो आहे त सजावल खान भुज जो किलो आहे, जेकॾहिं हुन सां टकराईंदे ज़रा ज़रा थी वेंदे।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।